أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وبشر الذين آمنوا وعملوا الصالحات أن لهم جنات تجري من تحتها الأنهار كلما رزقوا منها من ثمرة الرزق قالوا هذا الذي رزقنا من قبل وأتوا به متشابها ولهم فيها أزواج مطهرة وهم فيها خالدون ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॾे उन्हनि खे जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया त उन्हनि लाइ यक़ीनन अहिड़ा बेहश्ती बाग़ आहिनि जिन जे हेठियां नहरूं वहनि थियूं। जॾहिं बि उन्हनि खे उन्हनि बाग़नि मां मेवो ॾिनो वेंदो त चवंदा त हीउ त उहो आहे जेको रिज़्क़ अॻु बि असांखे ॾिनो वियो हो, छाकाणि त दुनिया जे मेवनि सां मुशाबियत रखंदड़ मेवा खेनि ॾिना वेंदा, लेकिन उन्हनि जो ज़ाइक़ो मुख़्तलिफ़ हूंदो। ऐं उन्ही जन्नत में उन्हनि लाइ ज़ाहिरी तौरु बातिनी तौरु पाक दामन ज़ालूं हूंदियूं ऐं उहे हमेशह हमेशह उन जन्नत में रहण वारा हूंदा। إن الله لا يستحيي أن يضرب مثلا ما بعوضة فما فوقها فأما الذين آمنوا فيعلمون أنه الحق من ربهم وأما الذين كفروا فيقولون ماذا أراد الله بهذا مثلا يضل به كثيرا ويهدي به كثيرا وما يضل به إلا الفاسقين। बेशक अल्लाह उन्हीं खां कॾहिं बि आर हिजाब या हया नथो करे जो सम्झाइण ख़ातिर ख़सीस शइ जहिड़ो मच्छर जहिड़ी नंढड़ी शइ या इन खां वॾी शइ जो मिसाल बयानु करे। उहे जिन ईमान आंदो से ॼाणनि था त बेशक उहो सचपच संदुन रब वटां आयल आहे, ऐं जिन इनकार कयो यानी जेके काफ़िर आहिनि ऐं हक़ जा मुनकर आहिनि से चवनि था त भला हिननि मिसालनि ॾियण मां अल्लाह जो कहिड़ो इरादो या मक़सदु आहे। अहिड़ी तरह अल्लाह उन मिसाल सां केतिरनि खे गुमराह करे थो ऐं केतिरनि खे हिदायत नसीब करे थो, ऐं अल्लाह उन्हनि मिसालनि सां सवाइ फ़ासिक़नि, नाफ़रमाननि ऐं बेदीननि जे ॿिए कंहिंखे बि गुमराह नथो करे। الذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك هم الخاسرون। फ़ासिक़, गुमराह ऐं नाफ़रमान उहे आहिनि जेके अल्लाह सां पको वाइदो करण खां पोइ उन मीसाक़ खे टोड़नि था ऐं उन्हनि लाॻापनि रिश्तनि खे छिननि था जिन जे ॻंढण जो हुकुम अल्लाह ॾिनो आहे, यानी सुलह रहमी बदिरां क़तअ रहमी कनि था ऐं ज़मीन में फ़साद बर्पा कनि था। हक़ीक़त में इहे ई माण्हू नुक़सान पाइण वारा आहिनि।